कराची का खबर अवां पहुंचाईंदासीं जिते बहादुराबाद में चोरी इल्जाम हेठ नींगर के कतल वारे केस के हवाले से अवां बुधाईंदासीं। जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले थी विया आहिनि। जुडिशियल मजिस्ट्रेट की अदालत जवाबदार फरहान ऐं संदसि वालदा के जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। पुलिस पारां केस में नामज़द बिल्डर फरहान ऐं संदसि वालदा के अदालत में पेश कयो वियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर आज़म ज़ोराणी। जी आज़म, छा तफ़सील आहिनि? जी, जुडिशियल मजिस्ट्रेट ओभर जी अदालत बहादुराबाद जे इलाइक़े में घरेलू मुलाज़िम ते तशद्दुद करे उनखे क़त्ल करण जे इल्ज़ाम हेठ गिरफ़्तार मक़ामी बिल्डर फरहान ऐं उनजी माउ खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अदालत बहादुराबाद पुलिस जे जांच ऑफिसर खे ॿिन्ही जवाबदारनि खे सूमर ॾींहुं वापसि पेश करण जी हिदायत कई आहे। उन सां गॾोगॾु जवाबदारनि खां पुछा गछा बाबति रिमांड रिपोर्ट बि पेश करण की हिदायत कई है। बिन्ही जवाबदारनि यानी माउ पुट के अदालत में पेश किया वियो। पुलिस पारां संदन 14 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड तलब किया वियो। अदालत जेको आहे बिन्ही जवाबदारनि खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो ऐं उन्हनि जे वधीक रिमांड बाबति सूमर ॾींहुं जेको सो फ़ैसिलो कयो वेंदो। जी, वॾी महिरबानी नाज़िम। कराची का आज़म ज़ोराणी तफ़सील ॾिना आहिनि।